कैसा दोस्ती आ, कैसा रिश्तेदारी आ, दिल में नीयत इहा हुजे त मां इनखे अल्लाह जे रस्ते में आणींदुसि। इन नीयत सां जेकॾहिं को शख्स कंहिंसां ताल्लुक़ रखंदो त उन जे ताल्लुक़ में बि अल्लाह पाक उनखे इबादत जो सवाब नसीब। जॾहिं इहो इंसान जो नज़रियो बणिजी वेंदो पोइ उहो काफ़ी बुराइनि खां महफ़ूज़ थी वेंदो। कंहिंसां झेड़ो न कंदो, कंहिंसां इख़्तिलाफ़ न कंदो, कंहिंसां दुश्मनी न कंदो, कंहिंसां अदावत न कंदो, हर हिक सां उनजो ताल्लुक़ अल्लाह जी रज़ा ख़ातिर हूंदो। पोइ कंहिंसां उनजो बुग़्ज़ ऐं अदावत न रहंदी। जॾहिं ताल्लुक़ पंहिंजे ज़ाती मफ़ाद जे लाइ थींदो पोइ इंसान कोशिश कंदो आहे त मां अॻिले खे नुक़सान पहुचायां, कंहिं तरीक़े सां अॻिले खे ज़लील कयां, अॻिलो ख़्वार थिए, परेशान थिए, छो त अल्लाह जी रज़ा मक़सद न आहे, पंहिंजो ज़ाती मफ़ाद मक़सद आहे।